तूं हेकलो मूंखे छॾे हली वई ॼण गुलनि मां सूंह ई मोकिलाए वई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरण सिरा पांध में इंडिया जे ॻोठ डदर खां मजनू शेर इंतखाब करे थो फ़कीर मिस्कीन विगियो जो ही बेहतरीन नसरी नज़म। तूं हेकलो मूंखे छॾे हली वई ॼण त गुलनि मां सूंह ई मोकिलाए वई। न खुशबू जो साथ रहियो, न तुंहिंजे हुस्न जी रोशनियुनि जा ॾींहं रात रहिया, न शबनमी कतरा रहिया, न वरी काइनात में का रौनक रही, न तुंहिंजे वापसि ईंदड़ कदमनि जी आहट ॿुधण में आई। न उहे भाकुर रहिया, न चुमियूं रहियूं, न चस रहिया। रहिजी वई त सिर्फ़ दिलि ते हिकु अजनबी दस्तक रहिजी वई। पर न दिलि जा दरवाज़ा ॼण त सदियुनि खां बंदि हुया, जिते वीरानियुनि बसीरो कयो हुजे ऐं असां आस ऐं निरास जे विच में टंगियल सुपना बणिजी वियासीं। ऐं इहे सुपना जिन कॾहिं बि साभिया नाहे माणी।